तंगवाणी वर्क दौरान मुख्तलिफ ॻोठनि खां थींदे ॻोठ शेरदिल खोसो में मरहूम अलहाज गुलाम कादिर खोसो जे पुट अब्दुल गफूर सां जमयत उलमा इस्लाम टीएस 6 उम्मीदवार साईं अब्दुल कयूम हालेजवी ऐं NA 192 उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम खान जतोई ताज़ियत कई। वर्क दौरान मुख्तलिफ ॻोठनि खां थींदे पहुतो उन मौक़े ते हफ़ीज़ुल्लाह खोसो ऐं शाह मुराद लाशारी पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते इब्राहिम जतोई ऐं साईं अब्दुल कयूम हालेजवी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे जेका मोट मिली आहे, प्यार मोहबत मिलियो आहे, मां जो मशकूर आहियां ऐं मूंखे कभी इन में उमेद बि आहे, अलाह में उमेद आहे, पर दुनियादारीअ सां हुननि जे जज़्बात हुननि खां मुतासिर थी। ऐं ॿियो जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां असां कॉन्टेस्ट कयूं पिया, गॾिजी सजी कयूं पिया ऐं इंशाल्लाह उमेद आहे त कामयाबी थींदी। हिन जेका आहे तव्हां चओ था ॻाल्हि अमन अमान जी, उहा वाक़ई सूरत हाल जिथे बि वञूं था त इहा शिकायत मिले थी। हाणे इन जे लाइ अॼु त मां तव्हांजे तवसुस सां इंतिज़ामिया खे गुज़ारिश कंदुमि त अहिड़ा हालात पैदा कनि, इंतिज़ाम कनि जो माण्हू घुमी फिरी था सघे। बाक़ी हाणे जहिड़ा हालात हूंदा उन सां मुंहुं ॾींदासीं, बाबा ॾुखियो हूंदो सुखियो हूंदो जेको बि हूंदो अवाम खे पैगाम ॾींदासीं त ज़रूरत हुजे, हिमत हुजे, निकिरनि, वोट कास्ट कनि, वोट जी हिफ़ाज़त बि कनि। असां हिन तक ते अल्हम्दुलिल्लाह सुठा पुरउमीद आहियूं, अलाह जी ज़ात में यकीन आहे, इंशाअल्लाह हिन तक ते असां कामयाबी हासिल कंदासीं। छो त अॻे जे भेट में हिन दफ़े जमियत उलमा इस्लाम भरपूर अंदाज़ में इलेक्शन में हिस्सो वठे थी ऐं इंशाअल्लाह जीअं बल्दियात में दोस्तनि असांखे भरपूर वोट ॾिनी आहे, हिन दफ़े बि इंशाअल्लाह भरपूर वोट। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।